मुने साहब सिंध जे विरहाङे जे ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव मंज़ूर थियो आहे। उन खां पोइ PTI ऐं जमायत इस्लामी हुनजी हिमायत कई आहे। MQM वज़ीर आज़म खां मुतालबो कयो आहे त नए सूबे जे लाइ रेफरेंडम घुरायो। 3-4 ॾींहंनि खां वठी हिकिड़ो मामिलो हले पियो सोशल मीडिया ते बि। दॿ प्रेस कॉन्फ्रेंस, पोइ MQM वारा अलॻि प्रेस कॉन्फ्रेंस पिया कनि। अॼु आसिफ अली ज़रदारी साहिब खे चयो त बाबा तव्हां इस्तीफ़ा ॾियो। हुतां चवनि था न असां सही आहियो। पोइ हिकिड़े पासे थियो त पाकिस्तान में रहंदो या वरी सिंधु देश में रहंदो। इहे सभु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके हिननि जूं हलनि पियूं। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त सिंध जो विरहाङो उहे था चाहिनि जेकी 47 हुन वजूद ई कोन हिन धरतीअ ते, हिन सूबे में। हिन सूबे पाकिस्तान ठाहिण जे लाइ जॾहिं वोट ॾिनो त इहे त केर बि कोन हो। इहो त मूं अछो कयो पंहिंजो लियाकत अली ख़ान जो। हिननि इहो हालांकि जेका हिजरत हुई या माइग्रेशन सां हुई कान एजेंडा में, पर हुन इहा माइग्रेशन ज़ोरीअ विधी हिते सिंधी हिंदुनि जा ट्रपड़ खणाइण पंहिंजे कुंडा एलिमेंट्स खां, ऐं उनखां पोइ पंहिंजा माण्हू घुराए हुन पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी बि ठाही। नियत जी ॻाल्हि आहे, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त तव्हां कहिड़ी हैसियत में था घुरो त सिंध जो विरहाङो थिए। तव्हांजी हिन में हैसियत कहिड़ी आहे? तव्हां थी पाण खे न सिंधी था सॾायो, पाकिस्तानी रुगो सरायो था मोचड़े जे डप खां। ठीकु, तव्हां मुहाजिर था सॾायो पाण खे। मुहाजिर क़ौमी मूवमेंट कंहिं दुनिया में सभु खिलनि था त हीअ कहिड़ी क़ौमी मूवमेंट आहे? मुहाजिर का क़ौम थींदी आहे छा? रिफ्यूजीज़ जी का थींदी आहे छा? हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां सिंपल ॻाल्हि आहे, तव्हांखे नथो हुजे मज़ो हुजे त हलिया वञो वापसि, या कंहिं ॿिए मुल्क में हलिया वञो। पर तव्हां केरु थींदा आहियो? केरु कहिड़ी बाग़ जी मूरी आहियो जो तव्हां डिमांड था कयो त सिंध खे असांजे लाइ विरहायो, असांजी सहूलियत मुताबिक़ विरहायो, कराची असांखे ॾियो? त ॻाल्हि नथी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायां, पाकिस्तान जेके असां ममलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान था चऊं, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान था चऊं, उन में अलाह कॾहिं आणींदो जेका सच सच थिए, कूड़ कूड़ थिए, सही ॻाल्हि थिए, ग़लति ॻाल्हियूं ख़तमु थियनि। हिननि खे कुझु त पोयां आहे न सपोर्ट, जेका तव्हां इहो बक बक पिया कयो। इहा बक बक शुरू थींदी आहे जॾहिं हिननि खे पोयां खां सपोर्ट मिलंदी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि सपोर्ट करण वारनि खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो न आहे त केतिरो नुक़सानु था कनि पाकिस्तान जो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त इहे जेके डिमांड करण वारा आहिनि, इन्हनि खे वरी इलेक्शन में बीहारियो, खटनि था। फॉर्म 47 जी त पैदाइश आहिनि, ऐं जिन हिननि खे फॉर्म 47 में खटायो आहे उन्हनि जे इशारे ते हीअ ॻाल्हि कनि था। सिंपल ॻाल्हि आहे, बाबा पहिरीं त तव्हां चूंडिजी अचो, ॾिसूं त घणो वोट था खणी अचो, उन मां ई असां अंदाज़ो करे वेंदासीं। ॻाल्हि आहे त तव्हांखे कंहिं तरह सां बि, मुहाजिर खे कंहिं तरह सां बि इहो हक़ु नथो हासिलु थिए त उहो उतां जे सूबे जी, उतां जे धरती जी विरासत करे, जेको मुहाजिर थो पाण खे सॾाए। ॿी ॻाल्हि, हिननि जी हैसियत ई कान्हे का। हैसियत असुल अल्ताफ़ हुसैन जी आहे। असल में वर्कर्स जेके आहिनि, या जेकॾहिं अॼु बि अल्ताफ़ हुसैन जंहिंखे चवंदो त उनखे वोट मिलंदा। तंहिंजे करे हिननि जी का हैसियत कान्हे। अल्ताफ़ हुसैन सां मां मिली आयो आहियां 2002 में ग़ालिबन, त उहो पको सिंधी आहे। चए थो बाबा सिंधु देश ठाहींदुसि। मूंखे चयो मां सिंधु देश ठाहींदुसि, इन असां खां अॻियां कदम अॻिते। मूं चयोमांसि कीअं ठाहींदे त ॿुधाए न मूंखे, तोखे सिंधी कान थी अचे। पहिरीं सिंधी त थी सो ख़ैर। एनी वे ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजा मिठा, कूड़ जे मुंहं में धूड़, इन्हनि खे धूड़ी पवंदी। मां सम्झां थो सिंधियुनि खे इन्हनि जो नोटिस वठण जे, नोटिस ई न वठणु खपे। कुतो बि भौंकंदो दर जे ॿाहिरां, तव्हां जेकॾहिं बार बार हुनखे वञी हकिलींदो त तव्हां पंहिंजे मथे जो सूरु कंदो न। तव्हां पंहिंजे मथे जो सूरु न कयो, तव्हां पंहिंजे कमनि खे लॻाए पइजो, तइलीम हासिलु कयो, हुनुर हासिलु कयो, तरक़ी कयो, तरक़ी ॾांहुं वधो। इहे खोड़ पिया भौंकंदा। हूअं बि अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे त डोंट थ्रो स्टोन ऑन एवरी बार्किंग डॉग। हर भौंकदड़ कुते खे हर कुते जे भौंक ते पथर न हणो, छॾियो पियो भौंके। इहो आहे भौंकणु। तंहिं करे पिया भौंकनि। ॻाल्हि आहे तव्हांखे हिते नथो मज़ो अचे, तव्हां उतां तव्हां पूदने जा बाग़ छॾे आयो त वञो वापसि। असांजी जान त छॾियो, तव्हांखे को हक़ ई कोन थो पहुचे। तव्हां अवल त हिन असांजे धरतीअ पाकिस्तान जी माउ आहे सिंध, तख़लीक़ सिंध कयो ऐं ॿियो बंगाल कयो, ॿिए कंहिं बि सूबे न कयो। तव्हां उन धरतीअ खे धरतीअ ते विरहाइण जी ॻाल्हि था कयो, जॾहिं तव्हांजी हुते हैसियत ई कान्हे का। 47 फॉर्म में चूंडिया आहियो, फ्रॉड करे आया आहियो, ऐं उनखां पोइ तव्हां सिंध जी विरासत जी ॻाल्हि था कयो। शर्म अचणु खपे।